सब्सक्राइब कयो घंटी के बटन की दबा। लाड़काने जी सूरत हाल असांजे शहर जी हीअ सूरत हाल आहे। इन में कसूर कंहिंजो आहे? हीअ अवां पंहिंजे अखियुनि सां ॾिसो। ही विच शहर में ही विच शहर आहे। हे ॾिसो हे कहिड़ो कारनामो हली रहियो आहे। हे ॾिसो अदा छा था कयो भाइरू? ही विच शहर जी सूरत हाल आहे। अबा छा था कयो वेठा न पोइ विच शहर में काॾे वञो बाबा? तव्हांखे को झलण वारो को रोकण वारो जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी तबाह करे रहिया आहियो त तव्हां घटि में घटि साइड ते त कयो न। कन विच शहर में तव्हां नशो करे रहिया आहियो। बाबा काथे कयूं? साइड ते वञूं था, ॿार फोड़ंदा आहिनि, माण्हू विढ़नि था बाबा साईं। जी नाज़रीन, ही तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी सिंध न्यूज़ ते लाड़काणे जी ताज़ा तरीन सूरत हाल। ही ॾिसो विच शहर में ही माण्हू ज़हर पी रहिया आहिनि। हिननि खे कोई चवण आखण वारो न आहे। अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।